चंद ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुमि। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आमुल फील वारे साल, जंहिं साल अबरह बादशाह हमलो कयो हो काबतुल्लाह ते। उन्हीं साल पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो सिलसिलो तव्हां ॿुधो हूंदो। कंहिं ॻाल्हि जे करे उन ॻाल्हि खे मुंडूं शुरू कयां थो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी यतीमी में गुज़री। अमड़ जे पेट में हुया तो वालिद ख्वाजा अब्दुल्ला वफ़ात करे विया। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5-6 सालन जा थिया। मुझे साईं जी वालिदा अम्मा आमिना वफ़ात फरमाए वई। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश की जिम्मेदारी उनके ॾाॾे अब्दुल मुतल्लब खई। 8 सालन जा थिया। ख्वाजा अब्दुल मुतल्लब वफ़ात करे वियो। उन खां बाद पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वालिद अबू तालिब खई। इहा यतीमी जी ज़िंदगी गुज़रंदे जॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र 25 साल थी त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह करायो वियो। जंहिं औरत सां निकाह करायो वियो उन औरत जी उम्र 40 साल हुई, अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र 25 साल, अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी उम्र 40 साल। जेसी ताईं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हयात हुई, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो निकाह कोन फरमायो। ॻाल्हि सम्झ में अचे थी था? पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उम्र 40 साल थी तब अल्लाह तबारक व ताला मुझे साईं जे मथां नुबुवत जो ताज रखियो। पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी 13 साल नुबुवत खां पोइ 13 साल मक्की ज़िंदगी, उन खां बाद 10 साल मदनी ज़िंदगी। सन 11 हिजरी में पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात थी आहे। विच में जेके वाक़ियात थिया, जेके ॻाल्हियूं थियूं, इहो हिकिड़ो लंबो चौड़ो बहस आहे, इन में वञणु कोन थो घुरां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं औरत सां निकाह थियो उन औरत जो नालो अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन मुबारक मां 4 न्याणियूं 2 पुट ॼावा। समझ में ॻाल्हि अचे थी? इन ॻाल्हि खे मां समेटियां थो। असुल बयान असांजे उस्ताद मोहतरम जो थींदो साईं अब्दुल साहब खोखर जो, पर चंद ॻाल्हियूं मां तव्हांखे कम वारियूं ॿुधायां थो त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन मां अल्लाह तबारक व ताला मुंहिंजे नबी खे 4 न्याणियूं 2 पुट ॾिना। वॾी न्याणी अम्मा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन खां बाद अम्मा रुकैया रज़ी अल्लाह ताला अन्हा, 3 नंबर अम्मा उम्मे कुलसुम रज़ी अल्लाह ताला अन्हा, 4 नंबर जेका मुंहिंजे साईं जी न्याणी हुई अम्मा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा पुटड़ा बचपन में वफ़ात करे विया। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेको सिलसिलो हलियो, ख़ानदानी सिलसिलो हलियो, उहो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी खां शुरू आहे। ॻाल्हि खे सम्झाइण तो कोशिश कजो। अम्मा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी न्याणी हुई, उन जो निकाह पंहिंजे मासास सां थियो। अबुल आस ग़ालिब उन सां निकाह थियो। 2 नंबर जेका न्याणी हुई उन जो निकाह पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु सां करायो।
हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जॾहिं उहा घरवारी वफ़ात करे वई त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ॿी न्याणी हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे निकाह में ॾिनी। तंहिंजे करे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो वेंदो ज़िन्नूरैन ॿिनि नूरनि वारो, छो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं ॿ न्याणियूं यके बाद हिक ॿिए खां पोइ हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निकाह में आयूं। ऐं चौथी जेका न्याणी हुई अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जो निकाह पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे सौट जंहिंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भाउ कोठियो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां करणु फरमायो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वतन मां 3 पुट ॼावा। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मोहसिन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं न्याणी हुयूं। जेसी ते अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हयात हुई एसी ताईं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ॿियो निकाह कोन कयो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे विसाल मुबारक खां बाद सभ खां पहिरीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ानदान मां जंहिंजी वफ़ाती आहे उहा अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। बहरहाल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 5 या 6 पुश्तमी पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नस्ल सां मिले थो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिद जो नालो अब्दुल्ला, अब्दुल्ला जे पीउ जो नालो अब्दुल मुतलब, अब्दुल मुतलब जे पीउ जो नालो हाशिम, हाशिम खां अॻिते हली करे अचे थो अब्दे मन्नाफ, अब्दे मन्नाफ ते उस्मान रज़ी अल्लाह ताला जो सिलसिलो मिले थो। अॻिते हली करे इन जूं पीढ़ियूं मिलनि थियूं। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिश्ते में अचे थो पर परे खां थो अचे। बहरहाल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने उहो जलील क़दर सहाबी आहे जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे जन्नत जी बशारत ॾिनी आहे त उस्मान तूं जन्नती आहे। हिकु दफ़े पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो, जहाद जे लाइ चंदे जो ऐलान फरमायो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने एतिरो सामान मोकिलियो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे थले ते रखी वियो जो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम आया, पुछा कयो त हीउ सामान किथां आयो आहे त अम्मा साइण फरमाए थी साईं अव्हां जे बचे उस्मान मोकिलियो आहे। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाली विरायो न, पहिरीं मां उस्मान जे लाइ अल्लाह खां जन्नत वठी जा। त उस्मान रज़ी अल्लाह ताला ने उहो सहाबी आहे जंहिंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जे अंदरि ई जन्नत जी बशारत ॾिनी। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने उहो जलील क़दर सहाबी आहे, उनजो वॾो शान आहे। बहरहाल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पैगम्बर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ऐं उस्मान जेका अल्लाह तबारक व तआला तोखे चादर पाराई आहे इहा चादर तोखां खसण जी कोशिशि कया, तूं लाहिजा न। सम्झ में ॻाल्हि अचे थी कान थी अचे? उहा चादर कहिड़ी हुई? उहा चादर ख़िलाफ़त जी हुई। अॻिते हली करे मां तव्हांखे सम्झायां थो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे बहरहाल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पुटो ॼाओ, हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला ने हज़रत अली नालो ॿियो रखियो, पर पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम आया, पुछा कयो त अली तो पुट जो नालो छा रखियो आहे? सिमाइन जो नालो हरब रखियो आहे। पाण हुन हीउ हरब न आहे, हसन आहे। हीउ नालो छा आहे? हसन आहे। जॾहिं ॿियो पुटो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला ने ॼाओ, उनजो नालो अली रज़ी अल्लाह ताला ने इहो रखियो, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया, फरमायो त अली जो नालो छा आहे? सही नालो ही आहे, पाण हुन जो नालो ही न आहे, मां हिन नालो हुसैन रखियो आहे। सभु चयो रज़ी अल्लाह ताला मां। सम्झ में ॻाल्हि अचे थी कान थी अचे? ॿार हज़रत मोहसिन रज़ी अल्लाह ताला जो इंतकाल नंढे हूंदे थी वियो। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जंहिं वक़्तु विसाल थिए पियो उन वक़्तु इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उमिरि 8-9 साल हुई। इहा ई उमिरि हुई। बहरहाल पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यार मां मुस्तफ़ीज़ थींदा रहिया। अदा ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो, ॻाल्हि खे सम्झो, क़ीमती ॻाल्हि आहे। पैगम्बर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी विसाल मुबारक खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने ख़िलाफ़त ते वेठो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने
ख़लीफ़तुर रसूल आहे, जंहिंजे हथ ते तमाम सहाबा बैयत कई, तमाम सभिनी सहाबा बैयत कई। तंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बैयत ते इजमा है, जेको इजमा जो मुनकिर आहे काफ़िर आहे। मसलो समझायां तो अजीब। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़े बिला फ़स्ल आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफत 2 साल 5-6 महीना रही। उन खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी। उन खां बाद जेको ख़लीफ़ो बणायो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने बणायो। ग़ालिबन 10 साल उन जी खिलाफत रही। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिलाफत खां पोइ जेको शुराई मसलो थियो, इत्तिफ़ाक़ कयो वियो, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथे बैयत कई वई। टियों जेको ख़लीफ़ो थियो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु थियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने 12 साल खिलाफत कई आहे। घणा साल खिलाफत कई आहे? 12 साल। 6 साल अमन जा गुज़रिया, सुकून जा गुज़रिया ऐं फुतूहात जा गुज़रिया, जंहिंजे अंदरि को इख़्तिलाफ़ वग़ैरह कोन हुयो। 6 सालनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां इल्ज़ाम इहो लॻायो वियो त हिन पंहिंजनि खे नवाज़ियो आहे। इल्ज़ाम लॻायो वियो, जेका मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि कई उन ॻाल्हि खे वरी दोहराए आणींदुमि। बहरहाल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जेको सहाबी रसूल आहे, जंहिंखे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजूं 2 न्याणियूं ॾिनियूं, जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी, छा इहो को अहिड़ो कमु करे सघे थो? कतई नथो करे सघे। जंहिंजे बारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहे, इहे मूंखां राज़ी आहिनि। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में इहो इल्ज़ाम थियो, हिन पंहिंजनि खे नवाज़ियो आहे। हलंदे हलंदे ॻाल्हि ज़ोर पकड़ी वई। अॻिते हली करे जॾहिं आख़िरी मरहलो थियो, तक़रीबन 11 सालनि खां पोइ, 12 साल वेझो, त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां बाग़ी चंद माण्हू थिया जिन बग़ावत कई त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु इंसाफ़ नथो करे। हाणे बाग़ी जेको बग़ावत करे, जेको ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहे, उन जी बग़ावत करे, उन खे बाग़ी चइबो आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने दलाइल ॾिना, पर हुननि दलाइल न मञा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, साईं तव्हां हुकुम कयो, तव्हां ख़लीफ़ा आहियो, असां इहे थोरा माण्हू आहिनि, असां इन्हनि जो सिर कलम कयूं। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, मां मदीनतुर रसूल में खून वहण नथो घुरां, नबी साईं जे शहर में ऐं रत वहण नथो घुरां। ईअं मामलो वधंदो वियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजे 2 पुटनि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला ने हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला इन्हनि खे चौकीदार करे बीहारियो, तव्हांजो पहिरो जो। इहा मोहबत न हुई त छा हुयो? जंहिंजी गवाही क़ुर बि ॾिए थो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा। अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में इन्हनि जो मोहब्बत जी गवाही ॾिनी आहे। इन्हनि जी पाण एॾी मोहब्बत हुई। बहरहाल हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु क़त्ल करण जी इजाज़त न ॾिनी। फरमाई ऐं नबी साईं जे शहर में खून वहाया, मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन थींदी। तंहिंजे करे जेका मूंखे चादर पाराई वई आहे ख़िलाफ़त जी, इहा बि न लाहींदुसि ऐं खून बि न वहाईंदुसि। दीवार टुपी करे, ॻाल्हि खे मुख़्तसर कयां, दीवार टुपी करे हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो वियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां पोइ जेको इख़्तिलाफ़ शुरू थियो, उहो क़यामत ताईं बंदि कोन थींदो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधां। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जे मथां जे घेरो एतिरो तंग कयो वियो, नज़रबंदी एतिरी रखी वई जो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जो मस्जिद नबवी में अचणु बंदि कयो वियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जो पानी बंदि कयो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला घर जी छत ते चढ़ी फरमायो त तव्हांखे ख़बर न आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मक्को छॾे मदीने आया ऐं मस्जिद नबवी जेका जाइ वरितऊं, अॻिते हली करे सोढ़ी थी पई। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, आहे को अहिड़ो माण्हू जेको मस्जिद लाइ जॻह ख़रीद करे कुशादी करे त मां मुहम्मद उनखे जन्नत जी ज़मानत ॾियां।
ऐं तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजे ज़ाती पैसनि मां इहो प्लाट ख़रीद करे मस्जिद खे वेकिरो कयो? सभिनी चयोसीं हा। फरमाए पोइ बि तव्हां मूंखे मस्जिद खां रोकियो था? फरमायो तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मदीने में हिकिड़ो ई खूह हुयो बिर रूमा, उनजो पाणी मिठो हुयो, ॿियो पाणी खारो हुयो, ऐं उहो हिकु यहूदी जी मिल्कियत हुयो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे अहिड़ो माण्हू जेको इन पाणी खे खूह खे ख़रीद करे मुस्लमाननि ते तक़सीम करे, मां मोहम्मद जे लाइ जन्नत जी ज़मानत थो ॾियां, उनखे जन्नत थी ॾियां। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो फश्तरैतु मिन सुल्बि माली, मूं पंहिंजे पैसनि मां उहो खूह ख़रीद करे मदीने वारनि जे लाइ वक़्फ़ बनाए छॾियो। अॼु तव्हां मूंखे उन पाणी खां रोकियो आहे? इहा बि ॻाल्हि मञो। बहरहाल उस्मान साईं खे शहीद कयो। उन खां पोइ ख़िलाफ़त जे तख़्त ते हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे हथ ते बैयत कई वई। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने ख़लीफ़तुल मुस्लिमीन बनायो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने ग़ालिबन 6 साल ख़िलाफ़त कई। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो 30 साल ख़िलाफ़त हलंदी, उन खां बाद मुलूकियत हलंदी। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने पंहिंजो दारुल ख़िलाफ़त कूफे खे बनायो। सम्झ में ॻाल्हि अचे थी था? कूफो उहो शहर आहे जंहिंजी आबोहवा ॾाढी सुठी हुई, उते को शहर कोन हुयो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने जॾहिं फुतूहात कयूं, जॾहिं जो कास मुल्क फतह थिया, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने जॾहिं उहो इलाइक़ो ॾिठो, हुनखे वणियो, उन इलाइक़े खे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने फौजी छावनी बनाई। सहाबा आणे करे परे परे जा मुजाहिद, परे परे जा सहाबा आणे करे उन शहर खे आबाद कयूं। उन शहर जो नालो थियो कूफो, जेको इराक जे अंदरि आहे। उहा फौजी छावनी हुई, किबार सहाबा आंदा हुआ, वॾा सहाबा आंदा हुआ, उहो शहर वधियो। बहरहाल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िलाफ़त में जेको हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने दारुल ख़िलाफ़त बनायो, उहो कूफे खे बनायो। सम्झ में ॻाल्हि अचे थी? जी हींअर पंहिंजो कहिड़ो आहे दारुल हुकूमत इस्लामाबाद, छो त फ़ैसिला सभु उतां खां सादिर थींदा आहिनि। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने जेको दारुल ख़िलाफ़त बनायो सो कूफे खे बनायो। बहरहाल इहो ज़ोर शोर हलंदो रहियो, फितना हलंदा रहिया। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयो, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयो। उन खां बाद अल्हम्दुलिल्लाह असांजे उस्ताद मोहतरम से अब्दुल साहब पहुची चुका आहिनि। तफ़सील बयान इंशाअल्लाह उन्हनि जो थींदो। मां तव्हांखे चंद ॻाल्हियूं सम्झायां। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खां बाद हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला ने ख़िलाफ़त वेठो। 6 महीना उन ख़िलाफ़त कई ऐं पोइ उन सुलह कयो हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला सां। इही उहो जेको इख़्तिलाफ़ हुयो, उहो जेको झेड़ो हुयो, उहो ख़तमु थी वियो। इन खां पहिरीं मां तव्हांखे हिकु हदीस पाक ॿुधायां। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में फरमायो, ही मुंहिंजो पुटलो 2 मुस्लमान ग्रुपनि में सुलह कंदो। इहा पेशन गोई मुंहिंजे साईं जी सची थी। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला ने सुलह कयो ऐं ईअं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला ने उहो अमीर बनायो वियो। ईअं फुतूहात वधंदियूं वयूं। हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला ने पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जलील क़द्र सहाबी आहे, उन जो कातिब वही आहे जंहिं क़ुरान पाक लिखियो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थियो ऐं अमीर मुआविया तां लिखंदो। कातिब वही ज़ाहिरी ॻाल्हि आहे, क़ुरान उन खां लिखियो आहे जेको अमीन हुजे न। तंहिंजे करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला खां किताबत कराई आहे। ॿिया सहाबा बि आहिनि। बहरहाल हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दौर में वॾा वॾा इलाइक़ा फतह थिया, वॾियूं वॾियूं फुतूहात थियूं। हलंदे 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 जॾहिं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात जो वक़्तु वेझो आयो, हाणे मसइलो हुयो त पोयां जानशीन जो। सम्झ में ॻाल्हि अचे थी? त हाणे मुल्क जूं वागूं केरु संभाले? कुझु मुल्कनि खां, छो त ॻाल्हि खे मां लंबो करणु पवंदो, इहा तारीख़ जी ॻाल्हि आहे। कुझु मुल्कनि खां अहिड़ा माण्हू जेके मुअज़्ज़िज़ सम्झा वेंदा हुआ, उहे आया। उन चयो त ख़लीफ़ो बनायो वञे, अमीर बनायो वञे यज़ीद खे।
यजीद जी उन वक्त फिस्क व फुजूर ज़ाहिर कोन हुयो। ई कंहिं ॿियनि मुल्कनि जे तरफ़ां इहे राय आया। बहरहाल हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी वई ऐं यज़ीद ख़िलाफ़त ते वेठो। यज़ीद जे बारे में ईंदो आहे त हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मना कई, चयो त यज़ीद ख़्यालु कजां, तुंहिंजे पीउ खां तोखां हुसैन भलो आहे, तुंहिंजे पीउ खां जेको हुसैन जो पीउ भलो आहे, तुंहिंजे नाने खां हुसैन जो नानो भलो आहे। पर जेको मूं तव्हांखे ॿुधायो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु मज़लूम हुयो, बेगुनाह हुयो, जेका हुन जी शहादत ते जेको इख़्तिलाफ़ शुरू थियो क़यामत ते बंदि कोन थींदो। बहरहाल हाणे जॾहिं ॿियनि मुल्कनि ॿिया इलाइक़ा सभिनी यज़ीद जे हथे बैयत कई, हाणे रहे थो मदीनो। मदीने में केरु हुयो? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर जलील क़दर साहब हुया। कूफे जे तरफ़ां ख़त आया, कूफे जे तरफ़ां ख़ुतूत जो सिलसिलो जारी थियो, साईं तव्हां अचो, यज़ीद जे हथे असां बैयत कोन कंदासीं, असां तव्हांजे हथे बैयत कंदासीं। ख़तनि जो सिलसिलो शुरू थियो, फ़ोन कोन हुई, इहो सिलसिलो एतिरा ख़त आया जो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इन ॻाल्हि जे मथां मजबूर थियो, जेकर रब तबारक व तआला मूंखां पुछे क़यामत वारे ॾियारे त तो वाॻू छो न संभालियो, इस्लामी हुकूमत जो वाॻू तो छो न संभालियो, त मां रब हिकिड़ो जवाबु ॾींदुसि। छो त सॼी ज़िम्मेदारी हाणे कंहिं ते अचे पई? हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अची वियो। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि ख़तनि जूं ॿोरियूं भरिजी वियूं। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने खां निकितो, पंहिंजो ख़ानदान वठी रवानो थियो।